नाज़रीन, आवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। बस तव्हांखे कराची खां ख़बर ईंदा हलूं त कराची जे इलाइक़े गुलशन इकबाल अलादीन पार्क में घर वारनि सां गॾु तफरी लाइ आयल ॿारड़ो नाली में किरी फौत थी वियो आहे। गुलशन इकबाल राशिद मिनास रोड ते अलादीन पार्क जे नाली में किरी 8 वरियं जो ॿारड़ो हमज़ा फौत थी वियो। फौती जो लाश चीपा एम्बुलेंस ज़रिए गुलिस्तान जोर में ख़ानगी अस्पताल आंदो वियो, जिते ॿारड़े जी सुञाणप हमज़ा वल्द नज़ीर अहमद जे नाले सां कई वई आहे। फौती ॿारड़ो फीडल बी एरिया ब्लॉक 12 में मोहम्मद कॉलोनी जो रहाशी आहे ऐं संदसि मां घरनि जो कमु करे पंहिंजे बचनि ॿारनि जो पेट पालींदी। हमज़ा पंहिंजे सोट उस्मान वल्द अल्ताफ़ हुसैन सां गॾु फुटबॉल खेॾी रहियो हो त संदसि फुटबॉल हिकु तरफ़ पियल पुराणी चादर ते किरी पियो। हमज़ा फुटबॉल खणण लाइ चादर ते चढ़ियो त पुराणी चादर टुटी पई ऐं हेठि नाली में किरी पियो। अज़ीज़नि ॿारड़े खे बचाइण लाइ नाले में टुॿो ॾेई ॿाहिरि कढियो। संदसि मौत थी चुको। पुलिस ॿारड़े जी लाश खे पोस्टमार्टम लाइ जन अस्पताल मुंतक़िल कयो, पर घर वारनि पोस्टमार्टम कराइण खां इनकार करे छॾियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।